बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीन इज़राइल शाइन टीवी न्यूज़। मीरपुर माथियल मासियामा के ख़बर ॾींदा हलूं था। पूरे मुल्क के ॿियनि शहरनि जीअं जश्न आज़ादी जो ॾाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन सिलसिले में क़ौमी अमन कमेटी ज़िले घोटकी तरफ़ां जश्न आज़ादी के मौक़े ते रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी भिटाई चौक ते पहुती। रैली की अॻुवाणी कंदड़ अलाडियो आयो कलोड़ो, सादुल्ला कुरई, अब्दुल सत्तार भुट्टो, सैयद आफ्ताब शाह, हिंदू कमेटी के शंकर लाल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो था अॼु पाकिस्तान जो 75 जश्न आज़ादी जो ॾाड़ो मल्हायो वियो आहे। उन्हनि वधीक चयो था हिन ॾाड़े ते बि शहर के मुख़्तलिफ़ चौकनि घिटियुनि में गंदगी जा ढेर लॻल आहिनि। तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील थी कजे था शहर की सफ़ाई तरफ़ ध्यानु ॾिनो वञे।